नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त चवंदा आहिनि हाँ कौरवनि ऐं यादवनि जी हाँ भॻवान खां विपरीत ॿुधी हुई। मतिलबु उहे भॻवान जी कयल ॻाल्हियुनि खे मञंदा कोन हुआ। हाँ त पांडवनि जी प्रीत ॿुधी हुई। हाँ त उन लाइन जो अर्थ सम्झंदा? हाँ ॾिसो, सभिनि खां पहिरियों त पाण सम्झूं कि कौरव केरु हूंदा आहिनि जेका भारत में रहंदा आहिनि, ऐं यादव केरु हूंदा आहिनि जेका विदेश में रहंदा आहिनि, ऐं पांडव केरु हूंदा आहिनि जो भगवान खे पहचानदा आहिनि। त इन संगम युग जो जेको समय तो हले, कलयुग जे अंत सतयुग जे आदि जो, त हिन संगम युग ते जेका जेका परमात्मा जी ज्ञान खे ॿुधनि था, हुनजे ज्ञान खे ॿुधी करे सम्झी करे हलनि था, त हुननि सभिनि जी बुद्धि कंहिंसां मिलियल आहे? परमात्मा सां। भई जेको परमात्मा चए थो उहो मञी करे हलनि था। त हिकु तरीक़े सां थियो न, पाण चईंदा न, इहो ॿार मुंहिंजो चयो मञंदो आहे, मुंहिंजे चए ते हलंदो। त इहो ई पांडव जेका हूंदा आहिनि उहो परमात्मा जी चए ते हलनि था, ऐं कौरव ऐं यादव जो आहिनि उहो परमात्मा खे पहचानदा ई न आहिनि, पहचाननि ई न थिया, ऐं ॿुधी करे बि पंहिंजी बुद्धि खे हुनमें नथा लॻाइनि कि भई कोई जे परमात्मा जेको ॻाल्हियूं चए थो उहो त सभिनि आत्माउनि जे लाइ आहे न। त वेंदी त विश्व जी सर्व आत्माउनि वटि, जेकी जेकी आत्माऊं सम्झदियूं ॿुधी करे पोइ चईंदियूं न ही त फालतू ॻाल्हियूं आहिनि, अहिड़ो कुझु न थींदो, भॻवान उगान कुझु न थींदो, ईअं थोरी थींदो आहे कुझु। त इहे छा थी वई? परमात्मा जी मत सां विपरीत थी आहे न। त इनखे चइबो आहे विपरीत बुद्धि। अच्छा। त इहे जेका फॉरेनर्स आहिनि, ऐं हिन दुनिया में बि कई अहिड़ा माण्हू आहिनि जेका परमात्मा जे ज्ञान खे ॿुधनि था, लेकिन ॿुधी करे बि हुनखे नथा मञनि, त उहे विपरीत बुद्धि थींदा। ऐं पांडवनि जी परमात्मा सां प्रीत बुद्धि आहे, थींदी न, पांडवनि जी विजय थींदी आहे। छो ईअं थींदा आहिनि? छो जी हाणे जिस समय ते परमात्मा पाण खे ज्ञान छो थो ॾे, छो जी दुनिया बदिले थी, ऐं हुनजे लाइ परमात्मा पाण सभिनि खे हाणे नई दुनिया जे लाइ वरसो ॾियणु आयो आहे। भई हाणे ताईं त पाण पंहिंजे पहिरें जन्म जे हिसाब सां जीवन जींदा हुआसीं न, भई पिछले जन्मनि जे कर्मनि जे हिसाब सां पंहिंजो इहो जनम आहे, लेकिन हाणे जी अॻियां जी दुनिया में पंहिंजो जन्म कहिड़े हिसाब सां हूंदो? हाणे जेतिरा पंहिंजी बुद्धि परमात्मा सां मिलियल हूंदी, परमात्मा सां पाण गॾु हुनजा मददगार ठहींदासीं हुनजे कम में, जेको स्वर्ग ठहिण जो कम थो हले, त जेका जेका जंहिं हिसाब सां मददगार ठहिया आहिनि, जेतिरा बि ठहिया आहिनि कम ज्यादा, उन अनुसार उन्हनि जो सतयुगी जीवन हूंदो। अच्छा। त पांडवनि जी विजय छो थी? छो जी हुननि हिन समय खे पहचानियो, हुननि परमात्मा जी ॻाल्हियुनि खे पहचानियो। पोइ जॾहिं इहा दुनिया बदिलजी वई त हुननि खे इस दुनिया में, सतयुगी दुनिया में सुठो जनम मिलियो, ऐं कौरव यादवनि जो विनाश थी वियो, अर्थात उहो हुन दुनिया में न आया, पोइ उहो द्वापर युग खां ईंदा। अच्छा। त हिन करे ॻाल्हि आहे इहो कि यादव ऐं कौरवनि जी परमात्मा सां विपरीत बुद्धि आहे, त हिन करे उन्हनि जो नाश थियो। नाश अर्थात वो सतयुगी दुनिया में न आया, वेंदा त सभी मथे, लेकिन बाक़ी पांडव सभु सतयुग त्रेता में ईंदा, ऐं यादव ऐं कौरव पोइ वापसि द्वापर युग खां ईंदा। अच्छा, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू।